इतवा के आगाह क्यों कराची जे इलाइक़े रामसवामी में 60 गज़ जे प्लाट ते घणमार इमारत जो इंकशाफ थियो आहे। नंढे प्लाट ते वॾी इमारत जे तामीर पाड़ेसरियुनि जे ज़िंदगियुनि खे ख़तरे में विझी छॾियो आहे। अहम ख़बर खां के आगाह कई पिया। कराची जे इलाइक़े रामस्वामी में 60 गज़ जे प्लाट ते घण माड़ इमारत जो इंकशाफ थियो आहे। नंढे प्लाट ते वॾी इमारत जी तामीर पाड़ेसरियुनि जी ज़िंदगियुनि खे ख़तरे में विझी छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जो ग़ैर क़ानूनी तामीर ते सिंध हाउसिंग बिल्डिंग अथॉरिटी ऐं ॿियनि ते कावड़ जो इज़हार। अदालत सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे फौरी तौर ते कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त अदालत इमारत जो पाणी, बिजली ऐं गैस जा कनेक्शन काटण जो हुकुम ॾिनो। अदालत इमारत खे ड्राहे रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। कराची जे इलाइक़े रामस्वामी में 60 गज़ जे प्लाट ते घण माड़ इमारत जो इंकशाफ थियो आहे। नंढे प्लाट ते वॾी इमारत जी तामीर पाड़ेसरियुनि जी ज़िंदगी खे ख़तरे में विझी छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जो ग़ैर क़ानूनी तामीर ते सिंध हाउसिंग बिल्डिंग अथॉरिटी ऐं ॿियनि ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। राब्तो कयो आहे कराची में आमिर सुपरो सां। आमिर, आगाह कजो। जी बिल्कुल बिशारत। कराची जे इलाइक़े रामस्वामी में 60 गज़ ते जेको आहे हिकिड़ी ख़तरनाक बिल्डिंग जी अदावत पई आहे ऐं अदावत जे ख़िलाफ़ जेको आहे पाड़ेसर कोर्ट में जेको आहे पटीशन दाख़िल कई त हीअ जेकी गैर क़ानूनी अदावत थी आहे SBCA ऐं ॿियनि जी मिली भगत सां ऐं पाड़े वारनि जे लाइ तमामु ख़तरनाक आहे। हीअ कॾहिं बि किरी सघे थी। उन ते अदालत जेको आहे सो कावड़ जो इज़हार कंदे SBCA खे हुकुम ॾिनो आहे त फौरी तौर ते कार्रवाई करे ऐं बिल्डिंग जी जेको आहे पाणी, बिजली, गैस कनेक्शन ख़तमु करे। अदालत जो चवणु इहो बि आहे त जेको आहे बिल्डिंग खे मिसवार करे ऐं कोर्ट में जेको आहे रिपोर्ट पेश कई वञे जेकी पाड़ेसरियुनि जे लाइ अज़ाब बणियल बिल्डिंग आहे। ऐं दरख़्वास्त गुज़ार जो इहो बि चवणो आहे त हीअ गैर क़ानूनी अदावत ख़िलाफ़ जेको आहे सो फारूक पिणु इहे जेको आहे कोर्ट में दरख़्वास्त आई त जेको 60 गज़ ते वॾी इमारत विझा इहा पाड़े वारनि जे लाइ हिकिड़ी ख़तरनाक आहे, कॾहिं बि किरी सघे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।